कुरान पाक में ॾियारो खुलियो पियो आहे सूरत मोमिनून। कहिड़ी सूरत? चओ कहिड़ी सूरत? मोमिनून सूरत आहे। अरिड़हों पारो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमाए आयत नंबर 84 आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल मनिल अर्दु व मन फीहा इन कुंतुम तअलमून। अॼु सकण वारा कुरान ॿुधो। ऐं मुंहिंजा मिठड़ा मुस्तफ़ा चओ लिमनिल अर्द काफ़िरनि खे चओ मुशरिकनि खे चओ जेके शख़्स बुतनि जी पूॼा था कनि तन खे चओ ज़मीन कहजी आहे वमन फीहा इन कुंतुम तअलमून। ऐं जो कुझु बि ज़मीन में आहे उहे कहजा हल। अल्लाह ताला फरमाए थो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ मुंहिंजा मिठड़ा महबूब आमना जा लाल यतीमनि जा यार अड़ियनि जा आधार नबियनि जा पगदार तोखे मुशरिक ही जवाब ॾींदा सयक़ूलून लिल्लाहि कुल अफला तज़क्करून। ओ मुंहिंजा महबूब करीम इहे तोखे जवाब में चवंदा त ज़मीन बि अल्लाह जी त ज़मीन वारा बि अल्लाह जा। केर चवंदा? चओ मुशरिक। केर चवंदा? तो ज़मीन कहजी ज़मीन वारा कहजा। वरी तो रब चए कुल मर रब्बुस समावाति सबअ व रब्बुल अर्शिल अज़ीम। सुभान अल्लाह त कयो। और मुंहिंजा महबूब वरी ॿियो सुवाल करीन ॿियो कहिड़ो सुवाल कयान? चवीन त मर रब्बुस समावाति सबअ सतनि आसमाननि जो रब केरु आहे व रब्बुल अर्शिल अज़ीम ऐं अर्श अज़ीम जो रब केरु आहे सयक़ूलून लिल्लाह। और मुंहिंजा महबूब हे मञीदा चवंदा त सतनि आसमाननि जो रब बि अल्लाह आहे। मञीदा त अल्लाह पाक जी ज़ात अर्श अज़ीम जो भी मालिक आहे। इनकार करे कोन सघंदा। मञीदा त सॼे जहान जो मालिक अल्लाह आहे। सॼे जहान जो मालिक अॻिते अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा हबीब चवीन सो कुल मम बियदिही। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। कुल मम बियदिही मलकूतु कुल्लि शैइन व हुव युजीरु व ला युजारु अलैहि इन कुंतुम तअलमून। कायनात जे कुदरत जो कारखानो कंहिंजे हथ में आहे। जान केरु हलाईंदो आहे पनाहूं केरु ॾींदो आहे बचाईंदो केरु आहे मुश्किलातूं केरु टारींदो आहे तव्हांजो सहारो केरु आहे। महबूब खे रब थो चए सयक़ूलून लिल्लाहि कुल फअन्ना तुसहरून। इहे ज़रूर चवंदा त सभु कुझु अल्लाह जे हथ में आहे। हर शइ जो मालिक मुंहिंजो रब्बुल आलमीन आहे। आसमान बि अल्लाह जा ज़मीनूं बि अल्लाह जो कारखानो बि अल्लाह जो हर शइ अल्लाह जी कायनात जे ज़र्रे ज़र्रे जो मालिक मुंहिंजो रब्बुल आलमीन आहे। इहे वर्दी केरु ॾींदा? चओ मुशरिक। चओ चओ केरु? कहिड़ा? मके वारा। कहिड़ा बा? माना अल्लाह जो इनकार। चओ चओ अल्लाह जो इनकार कनि था न। ॾिसो क़ुरान पाक अॻिते हलो मां तव्हांखे ख़ुदा जे कलाम पाक जी ॿी सूरत मां वरी तव्हांखे वज़ाहत ॿुधायां। सलात पढ़ो मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी। अॼु थकिजो न कोन थकबो न ॾिसंदासीं। सलात अहिड़ी था पढ़ो जहिड़ो थकिजी पिया हुजे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। पारो एक ही हो
पारो सूरत अल-कबूत आयत नंबर 61। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे पाक कलाम में इरशाद फरमाए। अब आने के मदीना है अब बाहर न सजो तेरे हारोस इतने तेरे हारोस ऐसे तुझे चिट्ठी ले जाओ क्या और मुझे मिश्रा भाभी अल्लाह ताला जी ज़ात खोलना जो बताओ उसकी वजह अल्लाह ताला की ज़ात बाबरकात पाक कलाम में एक ही ऐसी पारे में सूरत अल-कबूत में एक की आयत में इरशाद को फरमाए रब्बुल आलमीन फरमावंदा इंसा अल्तहुम मन खलक़स समावाति वल अर्द व सख्खर अश-शम्स वल क़मर लयक़ूलुन्ना अल्लाहु व अन्ना युफ़कून। बुरे निहारो तवजो तवजो बुरे हुजे मुजाहिद पाजी कारवाई पढ़ी सलात मुझे हबीब दे बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। बाबा है निहारो तवज्जो है एकरो तो नारो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी जेको उथंदो त कुरान पुॼंदो बस करे वियो पंहिंजे जलसे खे ख़राब न कयो हुननि खे ख़राब कयो जलसो तव्हांजो अल्हम्दुलिल्लाह कामयाब वो बि चुरे न। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमातो वला इंसअलतहुम मन खलक़स समावाति वल अर्द व सख्खर अश-शम्स वल क़मर लयक़ूलुन्ना अल्लाहु फअन्ना युफ़कून। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमातो मुझा हबीब जेकॾहिं तू सवाल कंदे इन्हनि मुशरिकनि खां त अल्लाह कंहिं ख़ल्क़िया हम आसमान कंहिं ख़ल्क़ियूं हम ज़मीनूं कंहिं सिज खे कंहिं चंड खे ताबेदार बणायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो लयक़ूलुन्ना अल्लाह त मुंहिंजा हबीब ये मुशरिक मञीदा 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 ऐं चवंदा त हू सॼो सारो निज़ाम अल्लाह जे हथ में आहे। फअन्ना युफ़कून। मुंहिंजा प्यारा दोस्त अॻिते ख़ुदा तबारक व तआला जल जलालहू अमलवारू जी ज़ात बाबरकात फरमाए थो अल्लाहुल्लज़ी सुभान अल्लाह अल्लाहु यबसुतुर रिज़्क़ लिमन यशाअ मिन इबादिही व यक़दिर लहू इन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम। सुभान अल्लाह ॾाढे गयो अॼु ख़ुदा जे क़ुरान जे रहमत जूं लोलियूं अॼु फ़ैसिलो ख़ुदा जे क़ुरान खां था पुछो पिया मुननि खे चेल जा ॿुधो अचो अॼु अल्लाह जो क़ुरान था पढ़ूं पिया। रब जी ज़ात बाबरकात फरमाए थो रब रिज़्क़ कुशादो कंदो आहे पंहिंजे बाननि मां जंहिंजे लाइ वणेसि ऐं जंहिंजे लाइ वणेसि हुनजो रिज़्क़ कुल अल्लाह तंग कंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हर शइ खे ॼाणंदड़ आहे। अॻिते ख़ुदा ताला फरमाए थो वलइन सअलतहुम मन नज़्ज़ल मिनस समाइ माअन फअहया बिहिल अर्द मिन बादि मौतिहा लयक़ूलुन्ना अल्लाह क़ुल अल्हम्दुलिल्लाह बल अक्सरुहुम ला यअक़िलून। ओ मुझा महबूब तो सुभान अल्लाह ओ मुझा महबूब मोहम्मद अरबी जेकॾहिं तू मुशरिकनि खां सवाल कंदे त आसमान मां मींहुं केरु आणींदो आहे ज़मीन खे सलद सां सावा केरु कंदो आहे ज़मीन सुकल हूंदी आहे पोइ हुनखे केरु आबाद कंदो आहे। रब जी ज़ात फरमाए थो लयक़ूलुन्ना अल्लाह ओ मुंहिंजा महबूब ज़रूर 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 बिल ज़रूर इहे मुशरिक चवंदा त इहे सभई कम अल्लाह कंदो आहे।
ही केर था चवन मञनि था न अल्लाह खे मञनि थाया न कहिड़ी शइ जा मुनकिर आहिनि अॻिते हल मां तोखे अल्लाह पाक जो क़ुरान ॿुधायां हिकिड़ो दफ़ो मुहबत सां वरी दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ अल्लाहुम्म सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लम। बाबा थका दड़ा हो अॼु चेल खे मज़बूत ॿधी वई ख़ुदा जो क़ुरान ॿुधो और मुंहिंजा प्यारा दोस्त सीपारो पंजवीं हो सीपारो पंजवीं हो सूरत ज़ुख़्रुफ़ शरीफ़ कहिड़ी अथई सूरत ज़ुख़्रुफ़ शरीफ़ आयत नंबर 9 रब ताला फरमाते वलइन सअलतहुम मन खलक़स समावाति वल अर्द अल्लाह ताला जी ज़ात का बरकत फरमाते मुंहिंजा हबीब जेकॾहिं तूं मुशरिकन खां पुछंदे त ॿियो ख़बर आसमान कंहिं जोड़िया ज़मीनूं कंहिं जोड़ियूं वलइन सअलतहुम मन खलक़स समावाति वल अर्द लयक़ूलुन्न खलक़हुन्नल अज़ीज़ुल अलीम। मुजान छड़ा महबूब आसमानन जो सवाल करीं त केरु आसमानन जो ख़ालिक़ आहे ज़मीनन जो सवाल करीं त ज़मीनन जो ख़ालिक़ केरु आहे रब थो चए मां सच थो चवां चवंदा ख़लक़हुन्नल अज़ीज़ुल अलीम जेको ग़ालिब हिकमत ऐं इल्म वारो मालिक मुंहिंजो रब्बुल आलमीन उहो ई ज़मीनन आसमानन जो ख़ालिक़ आहे अल्लज़ी जअल लकुमुल अर्द महदन व जअल लकुम फीहा सुबुलन लअल्लकुम तहतदून। खुदा जी वस्फ के मुशरिक मिलन था चवन था उहो रब्बा जअल लकुमुल अर्द महदन जंहिं ज़मीन खे तव्हांजे लाइ विछाणो पीघो बनायो आहे व जअल लकुम फीहा सुबुलन लअल्लकुम तहतदून जंहिं रब करीम तव्हांजे लाइ ज़मीन में वाटूं पैदा करे छॾियूं आहिनि त जे रस्ता वठी हलो हे कराची जो रस्तो आहे हे पिछावर जो रस्तो आहे हे मोरे जो रस्तो आहे सगर जो रस्तो आहे अॻिते फरमाए थो वल्लज़ी नज़्ज़ल मिनस समाइ माअन बिक़दरिन फ़अनशरना बिही बलदतन मय्यता कज़ालिक तुख़रजून। अल्लाह ताला फरमाए थो मुशरिक चवंदा उहो रब आहे जेको आसमान तां पाणी लाहींदो आहे उहो पाणी अंदाज़े मुताबिक़ हूंदो आहे उन पाणीअ जे ज़रिए रब जी ज़ात बाबरकात मोल ज़मीन खे ज़िंदा कंदो आहे उहा मोल ज़मीन काथे वण ॼमाईंदी आहे काथे कणिक ॼमाईंदी आहे काथे केला ॼमाईंदी आहे काथे गुलाब जा गुल ॼमाईंदी आहे ज़मीन बर्बाद हूंदी आहे पर रब जे मींहं ऐं पाणीअ सां ज़मीन आबाद थींदी आहे। الذي خلق الأزواج كلها وجعل لكم من الفلك والأنعام ما تركبون। रब करीम जेको हर शइ जा रब जोड़ा बनाया मर्द औरत जोड़ो आहे हर शइ में जोड़ो आहे पखियुनि में जोड़ो आहे जानवरनि में जोड़ो आहे पर अॼुकल्ह जी साइंस थी चवे त पत्थरनि में भी जोड़ो आहे हिकिड़ो पत्थर नरो आहे ॿियो मादी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वणनि में भी जोड़ा बनाया हिकिड़ो सरीह नरो आहे हिकिड़ी मादी आहे हिकिड़ी निम नरो आहे त ॿियो मादी आहे हिकिड़ो केलो नरो आहे त हिकिड़ो मादी आहे हिकिड़ो पपीतो नरो आहे त हिकिड़ो मादी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो वल्लज़ी खलक़ल अज़वाज कुल्लहा हर शइ में अल्लाह पाक जोड़ा बनाया वजअल लकुम मिनल फुल्कि वल अनआम मा तरकबून मां रब तव्हांजे लाइ ॿेड़ा बनाया मां तव्हांजे लाइ जानवर बनाया त ॿेड़ुनि ते बि सवारी करे मदीने वञो ऐं जानवरनि ते बि सवारी कयो मदीने जी मां थो ॻाल्हि कयां रब थो चए त मां तव्हांजे सवारी लाइ बनाया
रब सोचे मां अल्लाह तवाजे ना बेड़ा को बनाया असा दुआ था करो खुदा करे बेड़ो मदीने खड़ी हले अल्लाह पाक जी रात बाबरकात फरमाए तो काफर ये चवंदा लतस्तबू वला ज़ुहूरिही सुम्मा तज़कुरू निअमत रब्बिकुम इज़स्तवैतुम अलैहि फतक़ूलू सुब्हानल्लज़ी सख़्खर लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून। खुदा ताला जी रात बाबरकात फरमाए तो और मुझा महबूब मोहम्मद अरबी सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे जोर सा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोर सा जो हाणे तव्हां खे मां क़ुरान पाक जो 5 आयतूं ॿुधायूं इन मां छा साबित थियो छा नतीजो निकितो त मुशरिक अल्लाह खे मञींदा हुआ चओ अल्लाह जी कुदरत के भी मनींदा पुट भी केर ॾींदो आहे चवंदा आहिनि अल्लाह धीउ केर ॾींदो आहे चवनि था अल्लाह सिज केर थो उभारे चवनि था अल्लाह ज़मीन ते मींहुं केर थो लाहे चवनि था अल्लाह ज़मीन मां सन्ना केर थो पैदा करे चवनि था अल्लाह। हाणे मूंखे ॿुधाए तदरी अल्लाह खे मञनि था पोइ मुशरिक छा जा ॿुधायां ॾाढे चओ चओ त ॾाढे ॿुधायां न कुरान खां पुछो मां पंहिंजे तरफ़ा खे ॿुधायो अब कंहिं खां पुछो कुरान खां था पुछो त कुरान तूं ॿुधाए त हेड़ा कम कनि था मञनि था पोइ वरी मुशरिक छा जा अल्लाह ताला फरमाए थो इहो मुंहिंजे कुरान फ़ैसिलो कयो आहे 70 जा मुस्लमान सलात पर त मां तोखे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे मुशरिक छो था ॿुधो अल्लाह ताला फरमाए थो सूरत यूनुस कहिड़ी सूरत आहे ॾाढे जो सूरत कहिड़ी आहे यूनुस सीपारो 11 आयत नंबर मुंहिंजा 18 आहे रब ताला फरमाए थो वयअबुदून मिन दूनिल्लाहि मा ला यदुर्रुहुम वला यनफउहुम वयक़ूलून हाउलाए शुफ़आउना इंदल्लाह कुल अतुनब्बिऊनल्लाह बिमा ला यअलमु फिस समावाति वला फिल अर्द सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून। खुदा जे कुरान फैसलो करे अल्लाह पाक जे पाक कलाम अहिड़ी फतवाई फैसलो ॾेई छॾियो जो वहाबियुनि जा लाहत थी मुशरिकनि जी बेड़ी त ख़ुदा अॻे ई ॿोड़े छॾी हुई पर अॼु बि जादा सकण वारो ॿुधी छॾियो अल्लाह पाक जे कलाम पाक मां दलील मिली वियो। अल्लाह ताला फरमाए थो त जॾहिं ख़ुदा खे वहदहू ला शरीक बि मञनि था ख़ुदा खे कादिर कदीर बि मञनि था ख़ुदा ताला खे आसमान ज़मीन पैदा करण जो मालिक बि मञनि था मींहुं वसाइण वारो बि ख़ुदा खे मञनि था कारखाने कुदरत खे हलाइण वारो बि ख़ुदा खे मञनि था अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे लाइ मञनि था त सॼे जहान में उहो ई ख़ालिक़ ऐं क़ादिर आहे पोइ मुशरिक छो रब फरमाए थो वयअबुदून मिन दूनिल्लाह हक़ीक़त में मुशरिक इन जे करे हल जो अल्लाह जी इबादत सां गॾु गैरुल्लाह जी इबादत कंदा हल पर गैरुल्लाह बि कहिड़ा मा ला यदुर्रुहुम वला यनफउहुम अहिड़नि जी इबादत कंदा आहिनि जेके हुननि खे न को नफ़ो ॾींदा आहिनि न को नुक़सान ॾींदा आहिनि यानी बेकार हूंदा आहिनि बुत मिसाल बेकार आहे उन में को नफ़ो न आहे न को नुक़सान आहे न छांव मां उस में थींदो आहे न उस मां छांव में थींदो आहे न गर्मी मां सर्दी में थींदो आहे न सर्दीअ मां गर्मी में ईंदो आहे न थधि ॿुधंदो आहे न वाझाईंदो आहे किरी पवे त उथी कोन सघंदो आहे मोचड़ा लॻनि त दाहूं करे कोन सघंदो आहे गंद में उछलाए त दाहूं कोन कंदो आहे ला यदुर्रुहुम वला यनफउहुम
कंदा हन इबादत कंदा हन अल्लाह तो चवे ओडो मञो था त सॼे जहान जो ख़ालिक़ अल्लाह हुआ इबादत उन जी कयो ऐं इन जी न कयो जेके बेकार हन हाणे मुंहिंजा प्यारा दोस्त मालूम थियो त मुशरिक इन जे करे था जो बुतनि जा पूजारी हुआ इबादत अल्लाह जी सां गॾु बुतनि जी भी कंदा हुआ बुतनि खे भी अल्लाह मञीदा हुआ बुतनि खे भी माबूद मञीदा हुआ पर सुन्नी मुसलमान कंहिं बि बुत जी पूजा कोन कंदो आहे मिठाईअ जी पूजा कोन कंदो आहे कलंदर जी पूजा कोन कंदो आहे रोज़े धणीअ जी पूजा कोन कंदो आहे दस्तगीर जी पूजा कोन कंदो आहे मोइन जी नकिश्ती जी पूजा कोन कंदो आहे अली हजवेरे जी पूजा कोन कंदो आहे साईं मोहम्मद शाह ज़ाकरी जी पूजा कोन कंदो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त कंहिं गौस कुतुब जी पूजा हता सुन्नी मुसलमान नबी की पूजा कोन कंदो आहे सुन्नी मुसलमान इबादत पूजा अल्लाह जी कंदो कंहिंजी बात कंदा हो ॾाढे चओ हिकिड़ो फ़र्क़ु इहो अहिड़ो त हू मुशरिक इन जे करे था जो गैरुल्लाह जी पूजा कंदा हुआ असां इन जे करे मुशरिक होठार आहियूं जो असां गैरुल्लाह जी पूजा कोन कंदा आहियूं ॿियो फ़र्क़ु कहिड़ो आहे मा ला यदुर्रुहुम वला यनफउहुम हू अहिड़नि जी पूजा कंदा हुआ जेके न को नफ़ो ॾींदा हुआ न को नुक़सान ॾींदा हुआ असां अहिड़नि जा मुरीद आहियूं अहिड़नि जो अदब कंदा हो अहिड़नि खे पेरे पवंदा हो अहिड़नि जा हथ चुमींदा हो जो असांखे नफ़ो बि ॾियनि था दुआ घुरनि त ॿेड़ा पार शफ़ाअत कनि त शफ़ाअत क़बूल ओ मुंहिंजा प्यारा दोस्त निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हज़ारों के तकदीर देखी असांजा बुतनि बेड़ा बेकार न है असां अहिड़नि जा गुलाम आहियूं जो हथ खणंदा आहिनि ॿुधड़ी सॾ कंदी आहे पीरान पीर पहुची वेंदो आहे अल्लाह जे दर में हथ खणंदो आहे हथ क़बूल कंदा आहिनि रब ॿारहें महीने जो ॿुढो ॿुढो बेड़ो तारे छॾींदो आहे फ़र्क़ु आहे या न आहे हुननि जा महबूद बातिल असांजा मुर्शिद बरहक़ हुननि जा महबूद माला यदुर्रुहुम वला यनफउहुम हुननि जे महबूदनि में न को नफ़ो न को नुक़सान असांखे जेके पीर मिलिया मुर्शिद मिलिया पर असांखे मुर्शिदनि जो मुर्शिद मोहम्मद अरबी मिलियो अहिड़ो अरबी मिलियो जो चवे थो मुंहिंजा उम्मतीयो अव्हां थोरी रोज़ करे भॼा था वञो अव्हां पाण जहन्नम में किरो था पर मां मोहम्मद जा तव्हांजे जेल में हथ आहिनि अव्हांखे दोज़ख मां गीहे गीहे जन्नत ॾे मोकिलियां थो माला यदुर्रुहुम वला यनफउहुम मुशरिकनि जा महबूद उहे हुआ जेके न को नफ़ो न को नुक़सान ॾींदा हुआ असांजो महबूब नाहे असांजो महबूब आहे उहो मोहम्मद अरबी आहे उहो चवंदो आहे शफ़ाअती लिअहलिल क़बाइर मिन उम्मती ओ उम्मती घबरा जाना जेतिरा तुंहिंजा घणा गुनाह हूंदा ओतिरो अॻिते वधी मां मोहम्मद तोखे छॾाईंदोसां चओ सुभान अल्लाह हिकिड़ो मुल्ला है छितो थियो आहे छितो लारकाणे जो आहे उन हिकिड़ो किताब लिखियो आहे आईन एतिक़ाद उन में हुन पलीत लिखियो आहे त मोहम्मद जो कमु हो तबलीग करणु उहा कयईं हलियो वियो हाणे मोहम्मद में असांजो को बि फ़ाइदो कोन्हे न को दुनिया में न को आख़िरत में हाणे बि नबी मां फ़ाइदो कोन्हे आख़िरत में बि फ़ाइदो कोन्हे तबलीग हुनजो कमु हो सो करे असां था चओ त मोहम्मद अरबी जो असांखे अॼु बि फ़ाइदो आहे क़ब्र में बि फ़ाइदो आहे गुलसरात ते बि फ़ाइदो आहे हौज़ कौसर ते भी फ़ाइदो आहे मां खां वठी अहल सुन्नत खे जन्नत में वेंदो इहो बि फ़ाइदो आहे हबीब जे सदके बेड़ो करे थो या न अॼु तार मां बेड़ो करियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे
दियो खजे सदके बेड़ो तो तरे ना अरे बचो अज तारे मां बेड़ो तरो मुहजा मिठा तुझे करे हम दर्द मारो मरो मुहजा मिठा तुझे करे छा बिलावल छा करम वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला भरो मुहजा मिठा सावरा होता अरे जो हबशी मगर मौला भरो मुहजा मिठा तुझे करे अबू जहल अंधो थियो पर काठ दो कलमा भरे कहिड़ो काठ खजीअ जो सुर हबीब खुतबो पढ़ंदो आहे कॾहिं बीहंदो आहे क़ुरान हबीब पढ़ंदो आहे खजीअ जो सुर मज़ा वठंदो आहे असहाबी कुर्सी ठाहे ॿिए जुमे ते आयो आहे हबीब जी ज़ात थुर खे छॾे ॾिनो आहे मुस्तफ़ा परे हटियो आहे खजीअ जो सुर ईअं पियो रोए जीअं ॾाटी बचो विछड़ी वञे सनू कंदी आहे मस्जिद नबवी में रोज़ जो आवाज़ थियो साहबी हैरत में किया तहे आवाज़ छा जो आहे मुंहिंजा दादा जे इश्क में रोए थी उहा खजीअ जो थुर रोए पियो हबीब कुर्सीअ तां लथो आहे मिंबर तां अॻिते वधियो आहे उन खजीअ जे थुर खे मुंहिंजे मोहम्मद अरबी हदीस पाक में ईंदो आहे त जीअं मुंहिंजे महबूब जी खजीअ जे थुर खे भाकुर पातो त ईअं तो सुॾकाट भरे जीअं माउ पुट खे चमाट हणे ॿार रड़ियूं करे वरी माउ कच्छ में विझेसि त माउ जे कच्छ में सुॾका भरींदो आहे उहो खजीअ जो थुर मुस्तफ़ा परचाए त सुॾका हुज़ूर फरमाइनि था मूंखे रब जो कसम आहे मां परचायासि न हा त क़यामत ताईं तो रोए हा जहान ॾिसे हा अॼु सकरण वारा बि ॾिसी अचनि हा त थोरो खजीअ जो रोए थो पर मुस्तफ़ा परचायो मुंहिंजा उहा थो ॻाल्हि करे त अबू जहल अंधो थियो पर काठ दो कलमा भरे सोठड़ो बिठो भागन भरो मुहजा मिठा तुझे करे सोठड़ो बिठो मुहजा मिठा तुझे करे छो भला आड़ा इब्राहीम ते तारणा ठरो तारणा बरल ठरो मुहजा कामना हुजे दिलबर तुझी कामना हुजे दिलबर तुझी हथड़ा उम्मत जा हुजल कयो त वीचारे बहे सरा कामना हुजे दिलबर तुझी हथड़ा बहे सरा मक़बूल
يعبدون من دون الله ما لا يضرهم ولا ينفعهم ويقولون هؤلاء شفعاؤنا عند الله قل أتنبئون الله بما لا يعلم في السماوات ولا في الأرض سبحانه وتعالى अम्मा युशरिकून। अरे तथा खुद था पूजो, पत्थर था पूजो, तुम्हें कौन को नुकसान कौन है? मोहम्मद अरबी जी हाजाता जो कई जहान मुस्तफा जे हथ में फरमाइन था जा बार मरन टे बार मरन मां पीउ सब्र करे क़यामत जे ॾिहाड़े अबो अम्मा गुनाहन जे करे दोज़ख में वेंदा टई बार रोदा मौला असांजा अबो अम्मा असांजे मौत ते राज़ी रहा तुंहिंजी रज़ा ते राज़ी रही सब्र कयूं अॼु दोज़ख ॾे मोकिलींदो असां यतीम ॿार रोऊं था बस को न कंदासीं रब थो चए महबूब थो चए टिनी ॿारनि जी शफ़ाअत क़बूल थींदी पीउ मां दोज़ख मां निकिरी जन्नत ॾे वेंदा। असहाब चयो या रसूल अल्लाह जंहिंजा ॿार पाण फरमाइनि था ॿ बि शफ़ाअत कंदा भला जंहिंजो हिकिड़ो ॿार फरमाइनि था हिकिड़ो बि शफ़ाअत कंदो। असहाब चवनि था क़िबला जंहिंखे बच्चो ई कोन्हे आहे ई कोन मोह ई कोन्हे झोली ख़ाली आहे ला औलाद आहे बच्चो मरी कोन वियो अथसि उनजो केरु आहे? हबीब फरमाए थो जंहिंजो को बि कोन्हे तंहिंजो मां मुहम्मद रसूलुल्लाह जंहिंजो को कोन्हे तंहिंजो मां आहियां नंढड़कनि जो मां धणी आहियां बेकसनि जो मां कस आहियां बेयारनि जो मां यार आहियां बेमददगारनि जो मां मददगार आहियां। क़यामत जे ॾिहाड़े इएं ॻोल्हींदो साण जे मिठड़ियल मां पंहिंजे बचे खे ॻोल्ही। सरकार फरमाइनि था क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजो मथो बि उघाड़ो हूंदो मुंहिंजा पेर बि उघाड़ा हूंदा ऐसी ताईं मां अल्लाह जे अर्श जे आॾो न ईंदुसि रब करीम जी ज़ात खां जेसी त हिकिड़ो हिकिड़ो उम्मती शफ़ाअत कराए जन्नत में दाख़िल। असांजे महबूब जे मञण वारो तव्हां मुशरिक न आहियो तो न आहियो हिननि जा मुशरिकनि जा जेके महबूब हा माला यदुर्रुहुम वला यनफउहुम हा ऐं उहे याबुदून इबादत कंदा हा असां इबादत बि कोन था कयूं ऐं असां जंहिंजे कढ लॻा होसीं मुड़स हल मुड़स उहे जवान हल जवाननि जे कढ लॻा हो जो दादा चइबो आहे या मुड़स थिजे या मुड़स जे पाड़े वेहिजे पर असांजो हथ दस्तगीर जे झोलीअ में आहे असांजो दामन में हथ हज़रत सिद्दीक़ जे दामन में आहे असांजो शेर ख़ुदा जे दामन में हथ आहे असां सभिनी जो मुस्तफा जे दामन में हथ आहे इंशाअल्लाह तबारक व तआला जाॾे वलियनि जी जमात हुई तारे सुन्नी मुसलमान दोस्तों अजीजो अवाजो इश्क शबाब ते चोटी ते बीठो हाणे मां तव्हां खां मोकिलायां अला से तहाजी असांजी हाज़िरी क़बूल करे खुदा ताला तहांजा असांजा वेड़ा पार करे खुदा करे ही आशिकनि जो जलसो जेको वॾो तारीख़ी जलसो थियो आहे खुदा जे माल में ईमान में बच्चन में दीन में दुनिया में इश्क में मोहब्बत में बरकतूं नसीब